अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन नाफिअन व रिज़्क़न तय्यबा व अमलन मुतक़ब्बला। तमाम क़िस्म जो तारीफ़ूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात खे जुॻो आहिनि, जेको हिन पूरी काइनात जो ख़ालिक़ मालिक ऐं राज़िक़ आहे। उन खां बाद दुरूद ऐं सलाम हुजनि ख़ातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस। अज़ीज़ान गिरामी वाजिबुल एहतराम काबिल इज़्ज़त साथियों, जंहिं मज़मून ते ॻाल्हाइणो आहे उन मज़मून जा ॿ हिस्सा आहिनि ऐं वक़्तु इंतिहाई मुख़्तसिर आहे। कोशिशि कंदुसि हिन वक़्त में उन्हनि ॻाल्हियुनि खे मुकमल त कोन थींदियूं, लेकिन जेको पसे मंज़र आहे उहो तव्हांजे साम्हूं रखां। अमन हिकिड़ी अल्लाह जी वॾी नेमत आहे। चवंदा त अमन जे जॾहिं अमन न हुजे त उन वक़्त जी तवंगरी कम जी कोन्हे। जे अमन हुजे त उन वक़्त जी तंगदस्ती बि बहितर आहे। जे अमन ख़त्म थी वञे त पोइ इंसान वॾनि तकलीफ़ुनि खे साम्हूं ॾिसे थो ऐं इहो अमन अल्लाह ताला जी हिकिड़ी वॾी नेमत आहे। अमन जे करे खसिजी वञे त इंसान जानवर बणिजी वेंदा। तव्हां ॾिठा मके जा हालात इस्लाम खां पहिरीं छा हुआ, जो इंसान जो वेरी हो, कत्ले आम ज़ाहिरी हो, खून रेज़ी भा जे कत्ल जो प्यासो हो, हत्ता के हिक ॿिए जा कत्ल करे उन जा खून ऐं रत पीअंदा ऐं साला साल क़बाइली झगड़ा हलंदा, जेकी झगड़ा ख़त्म न थींदा ऐं माण्हुनि जा इंतिहाई घणा कातिल थी चुका ऐं उन खां पोइ औरतुनि ते ज़ुल्म ऐं जबर जी इहा दास्तान हुई जो न्याणियुनि खे ज़िंदा दरगोर बि कयो वेंदो हो ऐं जंहिं औरत जो मुड़ुस मरी वञे उन औरत खे कमरे में अंदरि पूरियो वेंदो ऐं एतिरे क़दुरु बदबूदार थी वेंदी हुई जो परिंदो या पखी उन जे मथां रखिजे त उहो बि मरी वञे ज़हर में। एतिरे क़दुरु इंसान जी तज़लील हुई ऐं अमन बिल्कुलु ख़त्म हो। इंसान जो ज़िंदगियूं ख़ौफ़ ऐं हिरास में वतल हुयूं ऐं चोरियूं डकैतियूं ऐं धाड़ा आम हुआ। इन हालात में अल्लाह चाहियो तव्हां हिकिड़ो अहिड़ो कानून आणिजे जंहिं कानून जी बदौलत माशरे जे अंदरि ख़राबियूं ख़त्म थियनि ऐं अल्लाह जो कानून कॾहिं कूड़ो नथो थी सघे। अल्लाह फरमायो त तव्हां ते एहसान कयोसीं, तव्हां इंतिहाई ख़राब हालात में हो, तव्हां खून रेज़ी में बदिल हो, तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हो। अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। फरमाई त असां पोइ इंसाननि ते एहसान कयो, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे नफ़्सनि मां असां हिकिड़ो पैगंबर मोकिलियो जंहिं तव्हांजे नफ़्सनि जो तज़कियो बि कयो
ऐं तव्हांखे अल्लाह जा अहकाम भी सिखारिया ऐं तव्हांखे हिकमत दानाई जो सबक भी ॾिनो। तव्हां इन खां पहिरीं खुलम खुला गुमराही में हो, पोइ अल्लाह पंहिंजो कानून आंदो। ऐं अमन अहिड़ी शइ आहे, अल्लाह फरमायो अवलम यरो अन्ना जालना हरमन आमिना, तव्हां छा न ॾिठो जो असां हरम खे अमन वारो बनायो। वे त ख़तफ़ु नास मिन हौलिहिम, तव्हांजो हाल ही हो जो तव्हां जॾहिं रस्तनि ते निकिरंदा हो तव्हांखे पकड़ियो वेंदो हो, तव्हां उचकजी वेंदा हो, पकड़िया वेंदा हो, गुंडा ऐं दाड़ेल तव्हांखे फिरींदा हुआ। उन खां बावजूद अफ़बिल बातिल युमिनून, तव्हां बातिल ते ईमान था आणियो। हालांकि अमन ॾियण वारी ज़ात कंहिंजी अल्लाह जी, व बि नेमतुल्लाहि यकफुरून, ऐं अल्लाह जी नेमतुनि जी नाशुक्री था कयो। जॾहिं अमन ख़त्म थी चुको हो अल्लाह ताला पोइ सने कानून खे आंदो ऐं उन कानून जे बदौलत अमन क़ाइम थियो। अल्लाह कुरैश खे छा फरमायो, ली इलाफि कुरैश इलाफिहिम रिहलत शिताई वस्सैफ फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जू व आमनहुम मिन खौफ। फरमाई कुरैश जो कारोबारी सफ़र, जेके कारोबार लाइ निकिरनि था, पंहिंजे सामाननि खे खणी निकिरनि था, पंहिंजा सामान विकिरो कनि था, कुरैश खे छा इहा नेमत विसरी वई? उनखे खपे त रब जी इबादत कनि। छाजे लाइ? जंहिं बुख ऐं बदहाली में उनखे खाधो खारायो ऐं अमन ॾिनई खौफ़ मां। अॻे धारा बि लॻी वेंदा, उनजा कारोबारी दस्ता ऐं उठ बि फुरिजी वेंदा, सामान फुरिजी वेंदो। अल्लाह पंहिंजे इस्लाम खे हाणे अमन क़ाइम कयो। हाणे इन्हनि खे पंहिंजे रब जी इबादत करणु खपे। ऐं अल्लाह ताला अमन खे ऐं सभ खां वधीक अगर अमन तव्हांखे क़ाइम करणो आहे, जे चाहियो था त माशरे में अमन थी वञे, अमन वॾी दौलत आहे। जेकॾहिं अमन खसिजी वञे त समझो सभ खां वधीक उन क़ौम जो ज़वाल आहे ऐं उन क़ौम ते अल्लाह जो अज़ाब आहे जे क़ौम खां अमन खसिजी वञे। तव्हां ॾिसो अॼु असांजे माशरे में केतिरा वाक़ियात था थियनि, केतिरा वाक़ियात था थियनि ज़िना ऐं बदकारियुनि जा, नंढनि ॿारनि मासूमनि सां, जानवरनि जहिड़ो हाल आहे। छो जो असां उहो सबक विसारे छॾियो। हा अमन ख़त्म थी चुको आहे, मता सोचो असीं अमन में आहियूं। उहो साॻियो माशरो आहे जेको इस्लाम खां पहिरीं हो, जंहिं माशरे में अमन कोन हो, खौफ़ ऐं हिरास हो। अॼु त तव्हां निकिरी ॾिसो कंहिं गाॾी ते अकेले तनाई में, अॼु त तव्हां राति जे टाइम ते कंहिं जॻह ते निकिरी सघो। हालांकि अमन त ही आहे इंसान अकेले तन्हाई में बेखौफ़ हुजे। असांजो हाल इहा जो असीं जलवतनि में माण्हुनि में वेठा आहियूं तॾहिं बि खौफ़ ऐं हिरास में। छा आहे? इहो असां ते अज़ाब मुसलत थियो आहे, असां ते अज़ाब मुसलत थियो आहे ऐं उन अज़ाब जे करे असांखां अमन खसिजी वियो आहे। असीं खौफ़ में वकड़जी आहियूं। ऐं इहो अमन क़ाइम कीअं थींदो? उन जा कुझु उसूल ऐं ज़ाब्ता आहिनि। अगर उहो साॻियो कानून अल्लाह जो अची वञे त अमन क़ाइम थींदो। ऐं सभ खां पहिरीं अल्लाह कानून कहिड़ो आंदो? सभ खां पहिरीं अल्लाह जो कानून कहिड़ो आयो जंहिं अमन खे क़ाइम कयो? पहिरीं त इंसाननि जे ज़हननि ऐं दिलनि में रब जी ज़ात त उजागर कयो। पहिरीं इंसान सम्झे त सही मुंहिंजो रब आहे केरु, केतिरो पावर थो रखे, केतिरी ताक़त थो रखे, केतिरे उनजो पावर आहे ऐं असांजी जान जो मालिक आहे। जॾहिं अल्लाह जी हाकिमियत जो ज़हन तव्हां में फिक्र पैदा थी वियो, जॾहिं अल्लाह जी हाकिमियत तव्हांजे दिलनि में पैदा थी वई, जॾहिं अल्लाह जो खौफ़ तव्हांजे दिलनि में पैदा थींदो, तॾहिं हर इंसान लहराईंदो गुनाह करण खां पहिरीं त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो। जॾहिं दिलनि में उजागर सिर्फ़ खौफ़ अल्लाह जो हूंदो, जॾहिं माशरे मां शिरक ख़त्म थींदो, अल्लाह पहिरियों कलमो इहो आंदो, फरमाई ला इलाहा क़ूलू ला इलाहा इल्ला तुफ़्लिहून। ऐं पैगंबर अमन ख़त्म थी चुको आहे, तोखे असां मोकिलियो आहे न, पहिरियों वञी ऐलान करी त अल्लाह खां सिवा को महबूद कोन्हे।
यानी अमन जी पहली कड़ी जेका आंदा अल्लाह ताला आंदी सा तौहीद आंदी। तो मुसलमानों समझो तो रब जी इबादत है, रब जो खौफ है माशरे में अमन आने सके थो, वरना अमन नामुमकिन आहे। जॾहिं इंसान जे दिलनि में अल्लाह जो खौफ पैदा थींदो, अल्लाह जी ज़ात जो खौफ ज़हननि में पैदा थींदो, तॾहिं माशरे जे अंदरि अमन ईंदो। अल्लाह फरमायो कैफ़ अख़ाफ़ु अशरकतुम, आऊं कीअं तुंहिंजा उन्हनि खां जिन खे अल्लाह जो तव्हां शरीक था ठाहियो। वला तख़ाफ़ून अन्नकुम अशरकतुम बिल्लाह, जॾहिं तव्हां अल्लाह सां शरीक था बनायो, तव्हांखे उनजो खौफ नथो थिए, तव्हां बातिलनि खां कीअं ॾुजा। मालम युनज़िल बि अलैकुम सुल्ताना, जंहिं शइ जी त अल्लाह ताला दलील ई कोन्हे लाथी, उन्हनि खां ॾुजा। ऐं पोइ छा चई फ़अय्युल फ़रीक़ैन अहक़्क़ु बिल अम्न, हक़दार कहिड़ो फ़रीक़ आहे अमन जो, जंहिंखे अमन खपे उहो कहिड़ो फ़रीक़ आहे। इन कुंतुम तालमून, अगर तई ॼाणो था, फरमाए उहो आहे हक़दार अमन जो जंहिंखे असीं अमन ॾींदासूं। केरु? फरमाए अल्लज़ीन आमनू, जे ईमान आंदो पुख्तो, वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन, ऐं पंहिंजे ईमान खे ज़ुल्म ऐं शिरक सां यानी ओढ़े ई कोन्हे, यानी पंहिंजे तौहीद खे शिरक सां कोन मिलाई। उलाइका लहुमुल अमन व हुम मुहतदून, इन्हनि जे लाइ अमन आहे ऐं इहा हिदायत आहे। अमन छा सां थींदो? इन आयत मां असांखे वाज़े ख़बर पइजी त तौहीद सां ई अमन थी सघे थो। जॾहिं अल्लाह जी हाकिमियत ऐं अल्लाह जो खौफ असांजे दिलनि में पैदा थींदो, उन खां बाद ई जेको आहे सो अमन क़ाइम थी सघे थो, वरना अमन नामुमकिन आहे। ऐं उन खां पोइ सभ खां वॾी अहम शइ अल्लाह ताला कहिड़ी नाज़िल कई? फरमाए छा तव्हां रब जी ज़ात खे ईअं सुञाणींदव? तव्हांखे ख़बर पइजी वई त अल्लाह जी ज़ात आहे, तव्हां ईअं ई तव्हांजे दिलि में खौफ पैदा थी वेंदा। चई न न, ही मूं कानून नाज़िल कयो आहे। जॾहिं का कंपनी कंहिं शइ खे न आणींदी आहे, पंहिंजा मेंबर रखंदी आहे, जेके माण्हुनि खे उनजो तरीक़ेकार ॿुधाईंदा आहिनि, उनजा उसूल ज़ाब्ता कानून ॿुधाईंदा आहिनि। त असांजी कंपनी जे अंदरि ही कानूननि, ही उसूलनि, ही ज़ाब्ता, इन्हनि ज़ाब्तनि जे तहत तव्हांखे हलणो पवंदो। जेकॾहिं उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी त पोइ तव्हां असां सां गॾु नथा हली सघो। अल्लाह ताला फरमायो इन कानून ऐं इन ज़ाब्ते खे मूं आंदो आहे, पर हा इन कानून ऐं ज़ाब्ते खां पोइ थींदो छा? जो कानून आयो, कानून खे असां लाथो आहे, पर कानून जो मुख केरु आहे? फरमाई अल्लाह जी। हाँ तव्हांजे दिलि में खौफ पैदा थी वियो, हाणे चाहियो था अल्लाह असां सां मोहबत करे, त फरमाई फत्तबिऊनी, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू चईं कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह। चईं त जेकॾहिं अल्लाह जी तव्हां मोहबत हासिल करणु चाहियो था, अल्लाह जे मक़ाम खे सुञाणणु चाहियो था, रब खे सुञाणणु चाहियो था, तव्हांजे लाइ उसूल ऐं कानून ऐं ज़ाब्ते वारो हिकिड़ो शख़्स असां दुनिया में मोकिलियो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो तव्हांखे ज़ाब्ता ॾसींदो मुंहिंजी मोहबत जा, वरना इन जी इत्तिबा खां बग़ैर तव्हांखे मुंहिंजी मोहबत जा ज़ाब्ता कोन मिलंदा। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी ज़िंदगी कहिड़ो कमु कयो? कहिड़ो कमु कयो? त इंसाननि खे अल्लाह जी ज़ात सां राब्तो न रहे, त इंसान अल्लाह जी ज़ात सां राब्तो थी वञे इंसान जो। ऐं हर पैगंबर जी दावत इहा हुई त इंसान ऐं अल्लाह खे जोड़े वञे, इंसान ऐं अल्लाह खे जोड़े वञे। ऐं कंहिं बि इहा दावा कान कई त मुंहिंजी इबादत कयो, कंहिं बि कोन पढ़ंदा, कंहिं पैगंबर रसूल पढ़ण लाइ कोन सॼो त मुंहिंजी पूजा कयो, या आऊं जेका ॻाल्हि पियो कयां इन जे करे आऊं पियो कयां तॾहिं सही आहे। 40 साल अल्लाह जे रसूल सां ज़िंदगी गुज़ारी, अमीन बुहा, सादिकुल अमीन बुहा, सब कुछ हो, लेकिन नबूवत जी दावा कॾहिं कोन कयूं। ऐं नको कॾहिं चयो त मुंहिंजे पोयां लॻो। पर जॾहिं वही नाज़िल थी, जॾहिं अथॉरिटी मिली, उन खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हा चईन, अल्लाह ख़ुदि चए त चईन फत्तबिऊनी, मुंहिंजी इत्तिबा कयो, तॾहिं अल्लाह जी मोहबत करे सघो। तौहीद खां पोइ ॿियो ज़ाब्तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदल तरीक़नि खे, उन्हनि ज़ाब्तनि खे असांखे सुञाणणो पवंदो। उन्हनि ज़ाब्तनि ऐं तरीक़नि ऐं कानून ऐं अल्लाह जे रसूल ताईं पहुचण लाइ ज़ाब्तो कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल ताईं पहुचण लाइ ज़ाब्तो कहिड़ो आहे? ऐं हिते हिकिड़ी अहम ॻाल्हि कंदो हलां त माण्हू अक्सर
मानू अक्सर बिया वास्ता ऐं तरीक़ा ढूंढींदा ॻोल्हींदा। हालांकि अल्लाह फरमाए थो त असां सिर्फ़ पैगंबर खे अथॉरिटी ॾिनी आहे जो दावा करे सघे थो त मुंहिंजी इत्तिबा कयो। ॿियो जेको तव्हांखे पंहिंजे दर ते थो सॾे सो फिराडी आहे, सो ठग आहे, तव्हांजो जेब कतरो आहे। जेको चवे त मूं वटि अची थो तव्हांजो कमु थींदो वरना कोन थींदो, इहो फिराडी माण्हू आहे, इहो अल्लाह वारो माण्हू कोन्हे। कंहिं पैगंबर जा दावा कान कई। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो कंहिं बि पैगंबर मा कान लिबशरिन अन युती अल्लाहुल किताब वल हुक्म वन नबुवत सुम्मा यकून कूनू इबादन ली मिन दूनिल्लाह। फरमाई कंहिं बि पैगंबर ईअं कोन चयो जेके असां किताब ॾिनो, हिकमत ॾिनी, नबुवत ॾिनी, कंहिं बि पैगंबर ईअं कोन चयो त कूनू इबादत ली मिन दूनिल्लाह, अल्लाह खे छॾे मूं वटि अचो मुंहिंजी इबादत कयो। कंहिं बि पैगंबर दावा कान कई। वलाकिन कूनू रब्बानियीन, सभिनि चयो त रब वारा थी वञो, हिकिड़े रब जी इबादत कयो। सभिनी अदावत ॾिनी बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब मा कुंतुम तदरुसून। फरमाई जेको तव्हां किताब में पढ़ो था ऐं जे किताब जा ते दर्स था ॾियो, फरमाई इन ई किताब में इहा ॻाल्हि मज़मून लिखियलु आहे, इन में इहा शइ आहे त अल्लाह हिकिड़े जी इबादत थींदी, उन खां सवाइ कंहिंजी कान थी। कंहिं बि पैगंबर पाण ॾांहुं कोन घुरायो, पर सिर्फ़ इन शइ जो हुकुम अल्लाह ॾिनो त हिन पैगंबर जी इत्तिबा कयो, इन जे करे कानून ऐं ज़ाब्ता हिन वटि। सब खां पहिरीं इत्तिबा रसूल दुनिया जे अंदरि ईंदो, उन खां बाद जेको आहे सो दुनिया जे अंदरि आहे जेको आहे अमन क़ाइमु थींदो। ऐं अमन जी टी कड़ी, अमन जी टी कड़ी उहा आहे तफरुकाबाज़ी न थी। जे तफरुकाबाज़ी थींदी, अल्लाह ताला छा क़ुरान में फरमायो, जेकॾहिं तव्हां तनाज़ो कयो फतफशलू, तव्हांजा पेर उखड़ी वेंदा, वतज़हब रिहुकुम, ऐं तव्हांजो हवा उखड़ी वेंदियूं। हा फरमाई तव्हां पंहिंजे रस्तनि खे विसारे वेंदो। अल्लाह फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफरकू, अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो ऐं फिरकनि में न बटिजो। अल्लाह जी रस्सी खे अल्लाह जी रसूल जी छा आहे, रस्सी छा आहे, अल्लाह जो कानून जेको क़ुरान जी सूरत में अल्लाह ताला आंदो, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुरान जी तफ़सीर कई, जे क़ुरान खे सम्झायो। अल्लाह जी रस्सी सिर्फ़ इहा आहे, इन खां अलावा जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेके बि शयूं आहिनि, से सभु ख़तमु थियण वारियूं। कंहिं बि शइ खे हमेशगी कोन्हे। कई फ़िरका निकिरंदा आहिनि, कई मज़हब निकिरंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि, पर अल्लाह जो क़ुरान ऐं मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हमेशह ज़िंदा रहंदो, उनखे लहर न की लोॾो आहे, हमेशह रहंदो। ऐं इहो ई कानून आणणु खपे, इहो ई कानून आणणु खपे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं फरमायो त मूंखां बाद त वॾा वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो, वॾा वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो, माशरे जे अंदरि, दुनिया जे अंदरि वॾा वॾा इख़्तिलाफ़ हूंदा। पर यादि रखिजो, उन्हनि इख़्तिलाफ़नि जे दरमियान आउं तव्हांखे ॿुधण जी ऐं इताअत जी दावत थो ॾियां। ॿुधजो ऐं इताअत कजो, कंहिंजी, वक़्त जे हुक्मरान ऐं अमीरनि जी, जेसि ताईं तव्हांखे नाफ़रमानी हुकुम न ॾियनि। फरमाइनि जी ॿुधजो ऐं इताअत कजो। ऐं उन खां पोइ अल्लाह जे रसूल सां फरमायो त क़ुरान ऐं हदीस उनखे मज़बूती सां पकड़, लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा किताबुल्लाहि व सुन्नत रसूली। फरमाई जेसि ताईं अल्लाह जे किताब ऐं अल्लाह जे रसूल जी सुन्नत खे तव्हां पकड़ींदो, तव्हांखे केरु गुमराह नथो करे सघे। हा फरमाई त पोइ अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़, फरमाई उनखे ईअं मज़बूती सां पकड़िजो जीअं ॾंदनि सां का शइ मज़बूत पकड़बी आहे। फरमाई इनखे ईअं पकड़िजो तव्हां कॾहिं बि गुमराह कोन थींदो, छो जो इख़्तिलाफ़ ईंदा ऐं इख़्तिलाफ़ ई इख़्तिलाफ़ हूंदा। जेकॾहिं तव्हां इन रस्सियुनि खे, अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो त तव्हांखे केरु बि गुमराह नथो करे सघे। त अमन छा सां क़ाइमु थींदो, इन जा इलाही ज़ाब्ता आहिनि। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो मुख़्तसिर टाइम आहे। सभ खां पहिरीं तौहीद क़ाइमु थिए, उन खां बाद अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत क़ाइमु थिए, इत्तिबाए रसूल थिए, किस्सा ऐं कहाणियूं बंदि थियनि में बननि था, ऐं उन खां बाद जेका आहे सभु फ़िरके वारियत ख़तमु थिए। इहे असल में मज़हबी ऐं माशरे में बदअमनी जो शिकार थियल इन्हनि मसइलनि जे करे आहे, जो इंसाननि में अल्लाह जो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे। पोइ क़त्ल बि थियनि था, पोइ डाका बि लॻनि था, पोइ धाड़ेल बि थियनि था, पोइ खून रेज़ी बि थिए थी, पोइ सभु कुझु थिए थो जॾहिं दिलनि मां अल्लाह जो ख़ौफ़ ख़तमु थो थिए।
उनका बाद जॾहिं अल्लाह जे रसूल साहब जी शरीयत खे असीं सही तरह सुञाणूं त अल्लाह जे रसूल असांखे छा छा सेखारियो इस्लाम खां पोइ, कहिड़ियूं कहिड़ियूं वईदूं असांखे ॿुधाई, कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशख़बरियूं ॿुधाई त माशरे मां बदअमनी ख़तम थींदी। ऐं उनखां पोइ सभ खां वॾी नेमत अल्लाह ताला जी अमन खां पोइ इंसान जो ईमान आहे। बस सभ खां वॾी नेमत अल्लाह जी ईमान आहे। जे ईमान इंसान खे मिली वञे तो उन जहिड़ी का नेमत कोन्हे। हत्ता के हिकिड़ी ॻाल्हि कयां ऐं क़ुर मां ॻाल्हि थो कयां, को बि ज़हन ते ॻाल्हि खे न खणे। बैतुल्लाह खे ठाहिनि ऐं उन जे हाजिन खे पाणी पियारण खां वधीक तौहीद आहे। उहो कीअं? अल्लाह ताला क़ुर में छा फरमायो, अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम। तव्हां छा सम्झो आहे त हाजिन खे पाणी पियारण ऐं मस्जिद हराम के ठाहिण, ये ॿई तव्हां जूं नेकियूं मुशरिकीन मक्का खे अल्लाह चए मुशरिकन। अल्लाह फरमायो तव्हां अचनि था माण्हू, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो इन खां वॾी का नेकी आहे? सख़्त गर्मी हुजे, शिद्दत जी गर्मी हुजे, को माण्हू सख़्त हुनखे उञ लॻी हुजे ऐं तव्हां साम्हूं बीठा हुजो, तव्हां हुनखे थधे पाणी जो गिलास पियारे छॾियो, हुनजी रूह खे केतिरी राहत मिलंदी, दुआऊं दिलि मां केतिरियूं निकिरंदियूं। इहा का घटि शइ आहे? उन बैतुल्लाह जिते गर्मी शिद्दत जी आजिब ऐं तॾहिं बि हुई, हू छा कंदा मुशरिकीन मक्का? शरबत ठाहे सत्तू जो माण्हुनि खे पियारींदा। अल्लाह फरमायो त अजअलतुम सिकायतल हाज, तव्हां सम्झो आहे वॾी नेकी आहे तव्हांजी? भई इमारतल मस्जिदिल हराम ऐं तव्हां मस्जिद हराम जी तमीर कई आहे, तव्हांजी वॾी नेकी आहे? अल्लाह फरमायो न न, जेसि ताईं तव्हां उहो कमु नथा कयो, अल्लाह ते ईमान नथा आणियो, यौम आख़िरत ते ईमान नथा आणियो, फरमाई त उन मोमिन जेको अल्लाह ते ईमान थो रखे, यौम आख़िरत ते ईमान ला यस्तमून, बराबर कोन आहियो। अल्लाह फरमायो जे ईमान आंदो तव्हांजे मस्जिद जी तमीर खां वॾो आहे, तव्हांजे पाणी पियारण खां वॾो नेकी आहे हुनजी जे ईमान आंदो आहे। तॾहिं असांजे माशरे में ॾिसंदा मुशरिक माण्हुनि खे पाणी पिया पियारींदा आहिनि, सभीलो लॻल हूंदियूं आहिनि, छा सम्झनि नेकी पिया कयूं। लेकिन जेसि ताईं अक़ीदनि में शिरक आहे, जेसि ताईं माशरे में शिरक आहे, का बि इंसान जी नेकी क़बूल कान्हे का, केॾी वॾी नेकी हुजे। बैतुल्लाह खां वॾी नेकी कोन्हे तमीर खां, उते पाणी पियारण खां वधीक का नेकी कोन्हे। लेकिन शिरक जे करे अल्लाह ताला उहा पसंदि कान कई। फरमाई या मूंखे न आहे पसंदि तव्हांजी नेकी, तव्हां भले जितने कयो केतिरा शरबत पियारियो, फरमाई पर मूंखे नेकी पसंदि न आहे। ये क़ुर जो फ़ैसिलो आहे, मुंहिंजो फ़ैसिलो कोन्हे। अल्लाह क़ुर जो फ़ैसिलो ॿुधाए त बराबरि न ला यस्तवून, बराबरि कोन थींदा। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, अल्लाह अहिड़ी ज़ालिम मुशरिक क़ौम खे हिदायत ई कोन ॾींदो आहे। त ईमान हिकिड़ी वॾी शइ आहे। उन खां पोइ आख़िरी हदीस बयान करे पंहिंजी ॻाल्हि खे मुकमल थो कयां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान खे ईमान जे अंदर जो दाख़िल थी वञे, जेका आख़िरी ॻाल्हि सेखारी उहो अल्लाह जे रसूल ने फरमायो त इंसान मुंहिंजी उम्मत जा 4 क़िस्मनि जो माण्हू वांगुरु आहे। मुंहिंजी उम्मत हिकिड़ो उहो माण्हू जंहिंखे अल्लाह ताला माल बि ॾिनो आहे, दौलत बि ॾिनो आहे, अकुल बि ॾिनो, उहो माल ऐं दौलत ख़र्च थो करे। मिसाल बि अल्लाह रसूल ॾे, उहो माल ऐं दौलत ख़र्च थो करे पंहिंजे इल्म जे मुताबिक़ सही जॻह ते। ॿियो शख़्स उहो आहे, अल्लाह इल्म बि ॾिनो आहे लेकिन माल कोन थो ॾिनो, उहो हसरत थो करे त हिन वांगुरु अगरि मूंखे माल मिली पियो हिन त सही जॻह ते ख़र्च कयां। फरमाई टियों शख़्स उहो जंहिंखे माल त मिलियो आहे, इल्म कोन्हे मिलियो, ग़लति जॻह ते ख़र्च पियो करे। फरमाई चौथों शख़्स न कि माल अथसि न कि इल्म अथसि, पर हसरत थो करे त हीउ जेको जाहिल जीअं माल उॾारे पियो आहे, अगरि मूंखे पैसा मिली पवंदा आऊं हीअं करे विझां। फरमाई त हिन उम्मत जा 4 क़िस्म जे माण्हू वांगुरु आहे। छा मक़सदु? हीउ माल जो मिसाल कोन्हे, हीउ वॾो मिसाल आहे। हर माण्हू ते फिट थी सघे थो, हर इंसान ते फिट थी सघे थो। छा माल जो मिसाल ॾेई अल्लाह रसूल फरमायो त तव्हां ईमान खां पोइ सभु खां वॾी ख़ैर खाई छॾियो। मुस्लमान जो भाउ ऐं ईमान हुनखे जमा कयो। उहो कीअं? अगरि वक़्त जो हुकुमरान जंहिंखे जेको अल्लाह ताला उहिदो ॾिनो आहे, वक़्त जो जेकॾहिं हुकुमरान आहे त उनजी ज़िमेदारी आहे, उनजी ज़िमेदारी आहे त हू जेकी बि ॻाल्हि करे इंसाफ़ ते मबनी करे। छो जो अल्लाह इल्म बि ॾिनो अथसि, अल्लाह हुनखे वॾो हिकिड़ो मक़ाम बि ॾिनो, इल्म बि ॾिनो अथसि, मक़ाम बि ॾिनो अथसि। हाणे हुन इल्म ऐं मक़ाम जे ज़रिए माण्हुनि सां भलाई ऐं ख़ैर करे, माण्हुनि सां भलाई ऐं ख़ैर करे, छो जो इल्म बि हुनखे मिलियो आहे ऐं हुनखे मक़ाम बि मिलियो आहे।
जेकरे कोई शहर है सूबे जो वधवा या को पुलिस ऑफिसर केर पिया केड़े होते पिया खाली कलम सा कुछ लिखण वालो आ लेकिन पंहिंजे कलम जो ख्याल रखे तो जो कलम अल्लाह इल्म ॾिनो अथसि मक़ाम बि ॾिनो अथसि अल्लाह ताला कलम जी नेमत वॾी ॾी अथसि लिखे हा ये मक़ाम उनखे मिलियो आहे उन कलम जे ज़रिए बि का अहिड़ो फ़ैसिलो न लिखे अहिड़ी ॻाल्हि न लिखे जो ॿिए खे तकलीफ़ पहुचे ऐं जेके अल्लाह ताला ख़ाली पंहिंजी जान ॾिनी आहे अञा त को ज़िमेदारियूं कोन आप कहिड़ो इंसान आहे फरमाए त उहो पंहिंजे पाण ते गौर करे पंहिंजो पाण ते गौर करे पंहिंजो पाण जो हाकिम आहे ॾिसे त मूं में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़राबियूं मौजूदु आहिनि उहे ख़तमु करण जी कोशिशि करे उन खां पोइ ॿियो उहो इंसान जेके अल्लाह ताला मक़ाम कोन ॾिनो आहे उहो दौलत ॾिनी अथसि दौलत कोन अथसि ॾिनी पर इल्मु ॾिनो अथसि हाणे इल्मु अथसि लेकिन मक़ाम वीचारे खे को कोन मिलियो का नौकिरी मिले कुझु कोन मिलियो हुनखे पर हसरत थो करे त ही भलो इंसान जेको वक़्त जो हुकुमरान आहे माण्हुनि सां नेकी पियो करे अल्लाह मूंखे पियो थो ॾिजां त आउं बि इहा नेकी कंदुसि अल्लाह फरमाए ॿई बराबरि छो हिनखे अञा मिलियो कोन्हे लेकिन हसरत जे करे हिनखे नेकी मिलंदी ऐं फरमाई त टियों शख़्स उहो जंहिंखे माल त मिलियो आहे लेकिन इल्मु कोन अथसि बाह जा ख़र्च पियो करे ख़ाली ख़र्च पियो करे तबाही पियो करे फरमाई त उहो माण्हू आहे जेके अल्लाह ताला उहिदो बि ॾे मक़ाम बि ॾे लेकिन उन उहिदे जो ग़लति इस्तेमालु करे उन मक़ाम जो ग़लति इस्तेमालु करे उन मक़ाम ते वेही करे ग़लति फ़ैसिला करे ऐं पंहिंजे मक़ाम जो ग़लति इस्तेमालु करे फाशी ऐं उरियानी फैलाए फरमाई त इहो बर्बाद थियण वारो आहे पर जंहिं शख़्स वटि ॿई शयूं कोन्हनि न के इल्मु न के माल फरमाई ख़ाली हुनजी हसरत थो करे त हिन वांगुरु जेकॾहिं मूंखे को उहिदो मिली वञे त आउं बि हीअं कंदुसि हिन वारी बर्बादी कंदुसि त फरमाई त इहे ॿई गुनाह में बराबरि त छा आहे ईमान जो तक़ाज़ा इहा आहे त हर मुस्लमान ॿिए मुस्लमान सां ख़ैर पाए हर मुस्लमान जॾहिं मुस्लमान जो भाउ थी उन सां ख़ैर खाई कंदो हर मुस्लमान पंहिंजे मुस्लमान भाउ सां भलाई जो इरादो रखंदो त फरमाए त उन सां छा थींदो हिकिड़ो त अमन क़ाइमु थींदो ऐं मुस्लमान में भाईचारो पैदा थींदो ऐं इख़्तिलाफ़ बि ख़तमु थींदा ऐं ख़ौफ़ ऐं हिरास बि ख़तमु थींदो हर को मुस्लमान जो भाउ थी रहंदो जॾहिं इहे शयूं तौहीद उन खां बाद जेको शिरक ख़तमु थी वञे अल्लाह रसूल जी इत्तिबा थी वञे तफ़रुक़ा बाज़ी ख़तमु थी वञे उन खां पोइ हर माण्हू सां ख़ैर खाई करे ईमान में दाख़िल थी त उन खां पोइ अल्लाह ताला अमल खे क़ाइमु कयो त अल्लाह ताला खां दुआ आहे त अमल जी तौफ़ीक़ अता